जी बिल्कुल। जॾहिं तव्हां CSS माशाल्लाह जॾहिं पास कयो पंहिंजो कमीशन जो एग्ज़ाम्स हूंदो आहे ॾाढो टफ हूंदो आहे, त इहो पंहिंजे बारे में ॿुधायो, पंहिंजी इब्तिदाई तालीम किथां हासिलु कई, ॻोठ जो नालो ॿुधायो, इन खां पोइ CSS ते अची था। जी मुंहिंजे ॻोठ जो नालो जेको आहे उहो मोहरोमाड़ी तुर्त आहे। करमपुर दह जेको आहे इन सां गॾु जेको आहे इहो ॻोठ लॻे थो पियो। ऐं शुरूआती जेका प्राइमरी लेवल जी तालीम आहे मां उतां ई कई हुई, माना करमपुर जे हिकिड़ो प्राइवेट स्कूल हुयो उन मां हासिलु कई हुई। उन खां पोइ जेको आहे असां सखर शिफ्ट थी वियासीं, त ऑनवर्ड्स टिल 8th मां जेको आहे सखर में ई हुयमि, उतां ई तालीम वरिती पे। एंड देन वरी मां जेके आहिनि मैट्रिकुलेशन जा जेके एग्ज़ाम्स आहिनि लाड़काना बोर्ड मां कया। आफ्टर दैट मां हिते अची वियमि हैदराबाद, एंड थ्रू आउट देन 3 to 4 years हॉस्टल्स वग़ैरह में रहण, जितां MD-CAT जी तयारी कई, पोइ MD-CAT एंड देन पोइ ग्रेजुएशन, एंड ग्रेजुएशन खां पोइ जेको आहे मास्टर्स बि हैदराबाद में मुंहिंजी। अच्छा, ही CSS जेके कमीशन जा पेपर्स हूंदा आहिनि, इन जे 12 आई थिंक पेपर्स हूंदा आहिनि, 12 पेपर्स हूंदा आहिनि जी। ऐं आई थिंक दे वर वेरी टफ पेपर्स हूंदा आहिनि या ईज़ी हूंदा आहिनि? न टफ त मां चवंदमि बिल्कुलु हूंदा आहिनि, छो त ॾिसो ॿ जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे आहिनि इंग्लिश जा, एसे एंड प्रिसीज़, ऐं इलाही सारे माण्हुनि खे जेको आहे सो मुश्किल ई हिते थींदी आहे त इंग्लिश कीअं इम्प्रूव कजे। उन्हनि जे लाइ इंग्लिश हिकिड़ो वॾो इशू आहे। बाक़ी जेके 10 सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि जी लैंग्वेज ई जेका आहे उहा इंग्लिश आहे, यानी उहे इंग्लिश में आहिनि, तव्हांखे पेपर्स लिखणा ई इंग्लिश में आहिनि। ठीकु आहे, त डेफिनेटली टफ थी वेंदो आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जंहिंजो जेको बेस आहे उहो वीक आहे। ऐं उनखां अलावा बि सरवत तव्हां ॾिसो त जेके 10 सब्जेक्ट्स ॿिया अचनि था उन्हनि सभिनि में डिफरेंट एक्सपर्टीज़ जी जेका आहे ज़रूरत पवे थी पई। जीअं हाणे ऑप्शनल्स आहिनि, 6 कंपल्सरी सब्जेक्ट्स आहिनि ऐं 6 ऑप्शनल्स आहिनि। हाणे अगरि तव्हां ऑप्शनल्स में ॾिसो त तव्हांखे पंहिंजी चॉइस जेका आहे खणणी थी पए, पर हाणे क्रिमिनोलॉजी जहिड़ो सब्जेक्ट आहे, जेंडर स्टडीज़ जहिड़ो सब्जेक्ट आहे, हाणे इहे उहे सब्जेक्ट्स आहिनि जंहिंमें इलाही सारा जार्गन्स हूंदा आहिनि जेके यूजुअली माण्हू पढ़नि ई नथा, त उन्हनि जे लाइ इहा न्यू नॉलेज जेका आहे न उहा जेका रेवलेशन्स थींदियूं आहिनि न, पोइ माण्हू खे लॻंदो आहे त हा ॾाढो ॾुखियो आहे, बट इट्स वेरी इंट्रस्टिंग। ओवरऑल द जर्नी इटसेल्फ इज़ वेरी इंट्रस्टिंग। सो व्हिच वाज योर फेवरेट सब्जेक्ट इन CSS? सरवत मां जेतिरा बि ऑप्शनल्स खया न, मूं पंहिंजे इंट्रस्ट खे अॻियां रखी खया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त पॉलिटिकल साइंस जेको आहे मूंखे मुंहिंजे BA में बि हुयो, त मूंखे ॾाढो इंट्रस्ट हो उहो पढ़ण जो। ऐं सेकेंडली जेको आहे सिंधी खे रखियो, छो त सिंधी अदब सां बि मूंखे हिकिड़ो तमामु लॻाव आहे, त उहो बि मां रखियो। ऐं उनखां अलावा क्रिमिनोलॉजी, छो त पोइ PSP चूज़ कयो हुयो, त क्रिमिनोलॉजी जेका आहे क्राइम जे बारे में पढ़ंदा आहियो त उहो रखियुमि। ऐं उनखां अलावा टाउन प्लानिंग एंड अर्बन मैनेजमेंट जेको आहे उहो रखियुमि, छो त मूंखे हेरिटेज ऐं शहर, रूरल डेवलपमेंट, इन्हनि सभिनि सां, ह्यूमन डेवलपमेंट, इन्हनि सभिनि सां इंट्रस्ट हूंदो आहे ॾाढो। ऐं उन में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा पाकिस्तान में हाईएस्ट मार्क्स आहिनि। अच्छा, 87 आहिनि। हा, अच्छा 87, इट्स ग्रेट मार्क्स। अच्छा, इन में केतिरा अटेम्प्ट्स थींदा आहिनि? फर्स्ट, सेकंड एंड थर्ड, द लास्ट थर्ड आई थिंक इट्स अ लास्ट। एग्जैक्टली, मतिलबु हिकिड़ो त इहो सुवाल मूं वटि इलाही ईंदो आहे त असां कहिड़ी एज में जेको आहे सो ॾेई था सघूं। ऐं तव्हां CSS जे एग्ज़ाम जे लाइ एलिजिबल थी वेंदा आहियो हिकिड़ी सिंपल ग्रेजुएशन खां पोइ बि, ठीकु आहे, त तव्हां ग्रेजुएशन करे बि जेको आहे CSS जे एग्ज़ाम जे लाइ अपीयर थी सघो था। ऐं बाक़ी जेके अटेम्प्ट्स हूंदा आहिनि उहे 3 अटेम्प्ट्स हूंदा आहिनि इन टोटल। त इहो ई आहे, पर मां चवंदमि त पहिरीं अटेम्प्ट जेको आहे एॾी तयारी करे ॾियो त हुन में क्वालिफाई करे वञो। ओके, अच्छा, जॾहिं तव्हां CSS पंहिंजो माशाल्लाह पास आउट किया हूंदो, पेरेंट्स जो छा तव्हांजो रिएक्शन हुयो? तव्हांजो चहिरो, यू वाज शॉकिंग ऑन दैट टाइम व्हेन यू सॉ एंड व्हेन यू हर्ड दैट यू वाज अ पास एंड यू गॉट द CSS, नाउ यू आई एम अ ब्यूरोक्रेट्स, so what was your on that time? No, it was not shocking for me at all, Sarvat, to be honest. छो त ॾिसो मां त हिकिड़े प्रोसेस मां गुज़री आई हुयमि। ॿियनि जे लाइ डेफिनेटली इहो सीक्रेट हो, छो त ॿुधायो न हुयो कंहिंखे, पर मां पाण त उन प्रोसेस मां, या दैट वाज अ सीक्रेट, नोबडी न्यू अबाउट इट। फैमिली, मतलब मुझे बाबा के खबर न हुई। Okay. My mother knew it, my siblings knew it, but my father didn't. I wanted to surprise him. त मां चयो इन ॻाल्हि खे पोइ साइकोलॉजिकल इंटरव्यू एंड देन वरी ॿियो इंटरव्यू थींदो आहे रिटन खां पोइ। पहिरियों रिटन सेप्टेंबर में रिज़ल्ट अची चुको हुयो, नवंबर में मुंहिंजो साइक ऐं उहो बि थी चुको हुयो ॿियो इंटरव्यू, एंड देन फाइनल रिज़ल्ट जेको आहे उहो हाणे मई में जेको आहे। सो इट वॉज़ नॉट शॉकिंग। हाँ, पर टेंशन पंहिंजी जॻह ते हुई त आख़िर ग्रुप कहिड़ो मिलंदो, बिकॉज़ यू नो 12 ऑक्यूपेशनल ग्रुप्स आहिनि
एंड इट्स वेरी अनप्रिडिक्टेबल त तव्हां एलोकेट बि थियो ठीकु आहे छो त काफ़ी सारा हींअर जेके छोकिरा आहिनि इलाही होशियार असां सां गॾु इंटरव्यू में अपीयर थिया पर अनएलोकेटेड रहिजी विया त इहो हिकिड़ो हुयो एंड एज़ फॉर द फैमिलीज़ रिएक्शन माई फैमिली वॉज वेरी हैप्पी फॉर अ टाइम बीइंग माई फादर वॉज रियली सरप्राइज्ड बट लेटर ऑन ही वॉज यू नो ओवर द मून ॿुधी करे त यार हा छो त यू नो इट वॉज अ ह्यूज सरप्राइज़ फॉर हिम के यार कोई तव्हांखे ॿुधाए मतिलबु धीअ ॿुधाए त यार मुंहिंजो थी वियो आहे एंड आई हैव बीन एलोकेटेड इन PSP डेफिनेटली यू आर अ प्राउड डॉटर फॉर देम अच्छा अभी शायरी सां तालुक़ बि आहे तव्हांजो शायरी बि कंदा आहियो फैमिली में ज़ाहिर माशाल्लाह अदब बि आहे तव्हां ॿुधायो पिया त अम्मी जेको आहे जी एजुकेटेड आहिनि बाबा बि हिन सां हा शायरी सां कीअं तव्हांजो लगाव थियो ॾिसो मां त शाइरी खे जेको आहे उहो रूह जी पंहिंजी ग़िज़ा सम्झंदी आहियां ऐं हिकिड़ो क्योर आहे मां चवां थी रूह जे लाइ इट ऑलवेज़ रिन्यूज़ माई सोल मां चवंदी आहियां जेके शयूं ॾिसो न हाणे असां सभई जेके आहियूं न जेके असां इंसान आहियूं असां मजमूओ आहियूं काफ़ी सारे अहसासनि जो ऐं उन्हनि अहसासनि जी तर्जुमानी जेका तव्हांखे मिलंदी उहा शाइरीअ में ई मिलंदी इनफैक्ट शाइरी वाहिद अहिड़ी शइ आहे जेका ॾुख खे बि तव्हांखे अहिड़ी तरह ॿुधाईंदी आहे जो तव्हांखे सुठो लॻंदो माना एक्सप्रेस करे कहिड़ी क़िस्म जी शायरी पसंदि कंदा आहियो नेचुरल दुखनि वारी या मतिलबु यानी कि सोसाइटी खे जेको पोर्ट्रेट कबो आहे मूंखे ॾिसो हर क़िस्म जी शाइरी पसंदि आहे पर जीअं हाणे कैथार्टिक हिकिड़ी जंहिंजी हुजे न उहा ज़्यादा वणंदी आहे जीअं हाणे जनरल एनालिसिस में फ़ैज़ अहमद फ़ैज़ मुंहिंजो फेवरेट पोइट आहे अलामा इक़बाल मूंखे तमामु वणंदो आहे उनजो ख़ुदि जो कॉन्सेप्ट मूंखे तमामु अट्रैक्ट कंदो आहे यानी फिलोसॉफिकल बि अगरि टच हुजे न त हा फिलोसॉफिकल बि अगरि टच हुजे त मूंखे तमामु वणंदी आहे ऐं सिंधी शाइरी में बि रोमेंटिक बि वणंदी आहे ऐं ॾुख वारी बि शाइरी इन एवरी फॉर्म आई वुड लव इट नज़्म गज़ल ऐं ट्रिसिटा चौसिटा मूंखे सभु वणंदा आहिनि पोइ तव्हांखे शाइर कहिड़ो वधीक पसंदि आहे ऐं राइटर कहिड़ो वधीक पसंदि आहे सिंधी में इंग्लिश में या थ्राइस इंग्लिश उर्दू एंड सिंधी थ्राइस इंग्लिश में त जेको आहे सो सभई माण्हू चवंदा आहिनि शेक्सपियर पर अगरि हिकिड़ो सुठो क्रिटिक स्टडी कंदो इंग्लिश लिटरेचर खे त मां चवंदो क्रिस्टोफर मार्लो इज़ वन ऑफ द बेस्ट ड्रामेटिस्ट इन द इंग्लिश लिटरेचर क्रिस्टोफर मार्लो जो डॉक्टर फाउस्टस जेको आहे उहो मूंखे तमामु वणंदो आहे सो इन इंग्लिश लिटरेचर इट्स हिम अगरि तव्हां मुंहिंजो ओवरऑल पुछंदो त जेको आहे सो मूंखे उहे इलाही मां हाणे लिस्ट खणंदमि त इलाही नाला निकिरी ईंदा एज़ फॉर द सिंधी लिटरेचर उन में इलाही सारा जेके शॉर्ट स्टोरी तारिक आलम अबड़ो जी शॉर्ट स्टोरीज़ मूंखे तमामु पसंदि आहिनि उन्हनि जो नॉवल तमामु पसंदि आहे ऐं एज़ फॉर उर्दू लिटरेचर त मुस्तनसिर हुसैन तारण मुंहिंजे अबू जो बि फेवरेट आहे मूंखे वणंदो आहे एंड व्हाट अबाउट इन गज़ल्स आई थिंक गज़ल्स यू आल्सो गज़ल्स अगरि मां ॾिसां त हींअर सिंधी शाइरी में जेका पोस्ट मॉडर्न शाइरी आई आहे हूअं त गज़लनि में तमामु वॾो नालो शेख हयास जो बि आहे ऐं उस्ताद बुखारी जो बि आहे हाणे हसन दर्स जो बि गज़लूं तमामु जेके आहिनि उहे आहिनि बहितरीन आहिनि ऐं गज़ल में त अगरि उर्दू गज़ल में बि पुछो त इलाही सारा मोहसिन नक़वी तमामु बहितरीन शाइर आहे गज़ल जो को ॿुधाईंदो असांखे असांजे जेके न हींअर त मुंहिंजे ज़हन में ऑनेस्टली जेको बि मूंखां पुछे थो जेको तव्हांजो फेवरेट हुजे न मां मुंहिंजा फेवरेट्स त इलाही आहिनि ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे जेके ज़हन में आहिनि न उहे इलाही सारा कपलेट्स मौजूदु आहिनि हाणे उन्हनि मां न जॾहिं हीअं ऐं रैंडमली तव्हां पुछंदा आहियो त मां उन मां सॉर्ट आउट न आहियां करे सघंदी वन लाइन सेंटेंस व्हिच यू रियली लाइक मूंखे हाणे ब्रेन स्टॉर्म करणो पवंदो फ़ैज़ अहमद फ़ैज़ जूं त इलाही जेके आहिनि नज़मूं ऐं गज़लूं मूंखे यादि आहिनि बट आई नीड टू ब्रेन स्टॉर्म फॉर अ सिंगल सेकेंड इंशाल्लाह वरी तव्हांखे लास्ट में ॿुधायां थी ब्रेन स्टॉर्म करे केतिरा भाउ भेण आहिनि माशाल्लाह छा था कनि 4 भेण भाइयूं असां सभिनि मां वॾी मां ई आहियां ऐं उन खां पोइ सानिया आहे मुंहिंजी भेण ऐं पोइ सामा एंड देन हमाद मां पहिरीं ते आहियां हा I'm a first child, eldest of all. That's been you are a role model for your youngsters. You should ask them. You have to. You should ask them. हाँ so the siblings जे विच में तमामु हिकिड़ो casual relationship हूंदो आहे पर खैर time to time सख्ती बि कंदी आहियां उन्हनि ते there is no doubt about it. You must follow your elder sister, okay? Okay. अच्छा कलर्स कहिड़ा पसंदि कंदा आहियो डार्क कलर लाइट कलर
ॾिसो उहे मां चवंदी आहियां कलर्स बि न तव्हांजे मिज़ाज जे जेका हूंदा आहिनि न मिज़ाजनि जे बि असांजे डिफरेंट मुंद हूंदी आहे असांजी कॾहिं विल्टिंग जी कॾहिं ब्लूमिंग जी त ब्लूमिंग सीज़न्स में मूंखे खिलंदड़ कलर्स ई पसंदि आहिनि बाक़ी अगरि तव्हां यूनिवर्सल कलर्स मां पुछो त मूंखे वाइट एंड ब्लैक त डेफिनेटली आर माई कलर्स हा वाइट एंड ब्लैक कुकिंग कंदा आहियो इहो सुवाल तव्हांखे न पुछणो हुयो सर बिकॉज़ मूंखे कुकिंग बिल्कुलु बि जेको आहे न आहे ईंदी ऐं पहिरें बि माना थोरो घणो माना ईअं पचाए वठंदी आहियां फ्राई व्राई करे वठंदी आहियां शयूं बट इट्स समथिंग दैट honestly it's something that I cannot do. It's very difficult to cook. It is not difficult to cook पर the thing is के मुंहिंजी माउ जेका आहे उहा तमामु कावड़ कंदी आहे जॾहिं मां किचन में वेंदी आहियां छो त हुनजो इहो ख़्यालु हूंदो आहे त तूं कमु जेको आहे करण खां बजाए तूं वधाए छॾंदी अची करे